नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। पारा नंबर 7 रुकू नंबर आहे 14 ऐं रुकू नंबर 13 आयत नंबर 101 खां वठी 110 ताईं सूरत अनाम। बदी उस समावाती ठाहिण वारो आसमाननि जो वल अर्द ऐं ज़मीन जो अन्ना यकूनु कीअं थी सघे थो लहू उन जे लाइ वलदुन का औलाद या पुटु वलम ऐं जॾहिं त न तकुन आहे लहू उन जे लाइ साहिबतुन का ज़ाल या को बि साथी। वख़लक़ कुल्ल शैइन ऐं हुन पैदा कयो हर शइ खे वहुव बिकुल्लि शैइन अलीम ऐं हू ॼाणण वारो आहे तमामु शइ जो, यानी दुनिया में जेको कुझु अल्लाह ताला पैदा कयो हर शइ खां अल्लाह ताला ख़ूब वाक़िफ़ु आहे। ज़ालिकुमुल्लाहु इहो आहे अल्लाह ताला रब्बुकुम रब तव्हांजो ला इलाहा न आहे कोई इलाह या कोई माबूद इल्ला हुआ पर उहो ई ख़ालिक़ कुल्ल शैइन पैदा करण वारो हर शइ जो फ़अबुदूहु पस इबादत कयो उन जी ई वहुव ऐं उहो ई आहे जे वहुव अला कुल्लि शैइन वकील ऐं हू मथां हर शइ जे ख़ूब निगरानी करे रहियो आहे या हू हर शइ जे मथां ख़ूब निगरान आहे। ला तुदरिकुहुल अबसार न हासिल करे सघनि थियूं उन जी हक़ीक़त खे निगाहूं, यानी दुनिया में जेका मख़लूक आहे अल्लाह ताला खे बिल्कुलु बि नथी ॾिसी सघनि उहे निगाहूं या अल्लाह जी ज़ात जी हक़ीक़त खां इंसान वाक़िफ़ु नथो थी सघे। वहुव युदरिकुल अबसार ऐं हू निगाहनि खे निगाहूं जेके आहिनि हर इंसान खां अल्लाह ताला ख़ूब वाक़िफ़ियत रखे थो, पर अल्लाह ताला ख़ालिक़ आहे तमामु इंसान जेका मख़लूक आहे त अल्लाह ताला उन्हनि खां ख़ूब वाक़िफ़ु आहे। वहुव लतीफ़ुल ख़बीर ऐं हू तमामु बारीक बीन ख़ूब बाख़बर आहे। क़द जाअकुम बसाइरु मिन बिलाशुबा यकीनन अची वई तव्हां वटि वाज़े दलीलूं मिन रब्बिकुम तव्हांजे रब वटां फ़मन अबसर फ़ली नफ़्सिही पोइ जेको उन्हनि खे ॾिठो यानी जे उन्हनि आयतुनि ते ईमान आंदो पंहिंजी ई ज़ात जे लाइ नफ़ो ॾींदो। वमन अमीअ फ़अलैहा जेको उन्हनि खां मुंहुं फेरे रहियो यानी अंधो बणिजी रहियो त उन जो वबाल उन जे पंहिंजे ई मथां ईंदो। वमा अना अलैकुम बि हफ़ीज़ ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाए रहिया आहिनि, अल्लाह ताला नबी जी ज़ुबानी चवराए रहिया आहिनि माण्हुनि खे, इन्हनि खे चओ त वमा ऐं न आहियां अना आऊं अलैकुम तव्हांजे मथां बि हफ़ीज़ हिफ़ाज़त करण वारो। वकज़ालिक नुसर्रिफ़ुल आयाती ऐं अहिड़ी तरह अल्लाह ताला फ़रमाए रहिया आहिनि त अहिड़ी तरह असीं फेरे फेरे आणियूं था पंहिंजी आयात खे। वली यक़ूलू दरस्त ऐं तॾहिं बि इहे छा था चवनि त तोखे पढ़ायो वियो आहे यानी तूं कंहिंखां सिखी अची थो। वली नुबय्यिनहु ऐं असीं इन खे खोले बयानु कयूं था लिक़ौमी यअलमून उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके इन खे सम्झणु चाहिनि था, जेके सिखणु चाहिनि था उन्हनि जे लाइ अल्लाह ताला क़ुर खे खोले वाज़े कयो। क़ुर सभिनि जे लाइ पर सम्झंदो इन खे सिर्फ़ु उहो ई जेको सम्झणु चाहींदो सिखणु चाहींदो। इत्तबि मा ऊहिय इलैक पैरवी कयो उन जी जेको वही कयो वञे थो तव्हांजी तरफ़। मिन रब्बिक तव्हांजे रब वटां ला इलाहा न आहे कोई माबूद इल्ला हुआ पर उहो ई आहे। व आरिद अनिल मुशरिकीन ऐं मुशरिकीन खां एराज़ बरतियो। वलो शाह अल्लाहो ऐं अगरि चाहे हा अल्लाह ताला मां अशरकू न उहे शिरक कनि हा। वमा जअलनाक ऐं न ठाहियो असां तव्हांखे अलैहिम इन्हनि जे मथां हफ़ीज़ा हिफ़ाज़त करण वारो। वमा अंत अलैहिम बि वकील ऐं न ई आहियो तव्हां इन्हनि जे मथां जेके निगरान। वला तसुबु ऐं न तव्हां बुरो भलो चओ अल्लज़ीन यदऊन मिन दूनिल्लाही न तव्हां बुरो भलो चओ उन्हनि खे जिन खे हू पुकारीनि था अल्लाह खां सिवा। फ़यसुब्बुल्लाह पोइ
सुबुल्लाह पोइ उहे बुरो भलो चवंदा अलाह ताला खे अदुअन दुश्मनी जे करे बग़ैर इल्मिन बग़ैर कंहिं इल्म जे। कज़ालिक ज़य्यना लिकुल्लि उम्मतिन अहिड़ी तरह असां मुज़यन कया या सिंगारे ॾेखारिया माण्हुनि खे सुठा करे ॾेखारिया वास्ते हर उम्मत जे अमल उन्हनि जे अमलनि खे सुम इला रबिहिम पोइ पंहिंजे रब जी तरफ़ मरजिउहुम वापसी आहे उन्हनि जी फयुनब्बिहुम बिमा कानू यामलून पोइ उहो उन्हनि खे ख़बर ॾींदो जेके हुआ उहे अमल कंदा। व अक़्समो बिल्लाही उहे क़स्मूं खाईंदा अलाह ताला जूं जहद ऐमानिहिम पुख़्ता उन्हनि जूं क़स्मूं लइन जाअतहुम अलबत्ता अगरि अची वञनि हा उन्हनि वटि आयतुन निशानियूं लयुमिनुन त ज़रूरु उहे ईमान आणीनि हा बिहा उन ते कुल इन्हनि खे चओ इन्नमल आयातु इंदल्लाही निशानियूं त सिर्फ़ु अल्लाह ताला ई वटि आहिनि। वमा युशइरुकुम कहिड़ी ॻाल्हि सम्झाए तव्हांखे अन्नहा बेशक इदा जाअत जॾहिं अची वेंदी यानी निशानियूं जॾहिं अची वेंदियूं ला युमिनून उहे तॾहिं बि ईमान न आणींदा। व नुक़ल्लिबु अफ़ईदतहुम ऐं असीं फेरे छॾींदासीं उन्हनि जे दिलुनि खे व अबसारहुम ऐं उन्हनि जी निगाहुनि खे कमा लम युमिनू जीअं उन्हनि न ईमान आंदो बिही उन्हनि निशानियुनि ते अव्वल मर्रतिन पहिरीं मर्तबा जॾहिं यानी उन्हनि जे साम्हूं आहे तॾहिं बि उन्हनि ईमान न आंदो। व नज़रहुम फ़ी तुग़यानिहिम ऐं असीं छॾे ॾींदासीं इन्हनि खे इन्हनि जी सरकशी में यामहून पिया भटकंदा वतन। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अल्ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।